साईं आउं बिल्कुलु ज़िले काउंसिल जो चूंडियल मेंबर आहियां। इन खां अॻे बि जो ज़िले काउंसिल जो मेंबर चूंडियल रहियो आहियां। बिल्कुलु पीपल्स पार्टी में आहियां, पीपल्स पार्टी में आहियां ऐं रहंदुसि, इन में बि को शक कोन्हे, ऐं रहंदुसि बि सही। पर पीपल्स पार्टी जा जेके वॾा आहिनि उन्हनि खे बि अखियूं खोलणु खपनि, उहे ॾिसनि त हिते छा हालात आहिनि। ऐं हिते बि असां पीपल्स पार्टी जा जेके वॾा आहिनि उन्हनि जूं बि हिते जेके मीरपुर ख़ासि ज़िले जी ॻाल्हि कंदा उन्हनि जे ज़मीननि ते बि पाणी कोन पियो चढ़े। त हिते के वॾियूं कुवतूं आहिनि जेके हद खां वधीक, छो जो असांजे MP MLAs जी वजहनि ते बि पाणी न पियो चढ़े। ऐं अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, या असांजे ज़िले जे चेयरमैन जे वाटर ते बि पाणी कोन पियो चढ़े। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मीर अनवर साहिब जे जेको वाटर कोर्स आहे 212 ते आहे, उन जे वाटर कोर्स ते बि पाणी कोन पियो चढ़े। त ॿुधायो त माना वॾियूं ताक़तूं आहिनि न साईं। त इन में पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग जो त कोई इशू ई न आहे न। असल में छा आहे त मुंहिंजो क़ाबिल ऑफिसर असां करे विहारिया त हीअ कातिल थी विया। असां बिल्कुलु अदालत में वेंदासीं, असांखे इंसाफ़ ॾींदी। ऐं ॿियो गॾोगॾु हिननि जे ऑफिसनि में अची हिते ताला बंदि करे मजबूरी वेंदो, पोइ हिननि खे ऑफिसनि में कुर्सियुनि ते वेहणु कोन ॾींदासीं। जेतिरा ॾींहुं मुंहिंजो साह आहे, ॿधाए छॾियूं, खभाए छॾियूं, खणी छॾियूं, त हिकिड़ी पी ॻाल्हि आहे, या माराए छॾियूं। जी सर, आउं बीठो आहियां जो जेसि तक के दोस्त अचनि था नथा अचनि, जेसि तक मुंहिंजा सहाफ़ी भाउ गॾु आहिनि। छो जो ॿियो असां कंहिंखे चयो बि कोन्हे, कंहिं माण्हू खे कोन्हे चयो, छो जो सहाफ़त वारा जेके आहिनि चोथों सतून आहिनि। त इन्हनि जो आसिरो आहे, अलाह जो आसिरो आहे। ॿियो असांखे अञा बि पीपल्स पार्टी जे वॾनि मां उमेदु आहे त उहे कोशिशि कंदा। असांजो मीर मुनवर साहिबु, मीर अनवर साहिबु, या साईं आफ्ताब शाह साहिबु आहे, या ज़ुल्फ़कार शाह साहिबु नौजवान MPA साहिबु आहे, मीर तारिक साहिबु आहे, त उहे कोशिशि कंदी असेंबली में आवाज़ उथारीनि। बाक़ी हिन सूरत हाल में हुन जूं बि वञूं सुकनि पियूं, असां जूं बि सुकनि पियूं। हाणे मसइलो छा आहे त ग़रीब माण्हू जेको आहे हद खां वधीक जेको आहे उहो करे थो पियो। मुतालबो असांजो इहो आहे त हिकिड़ो त शाखूं ही फिलफोर खोलीनि। अच्छा, ॿियो इहो आहे त हीअ वाराबंदी जो शेड्यूल ॾियनि। जे अगरि उहो बि नथा ॾियनि, वाराबंदी जो ख़ाली शेड्यूल ॾेई ऐं हीअ जो विच में खोलियूं त शाख पाणी माना 6 इंच बि कोन हो। अञा मां तव्हांखे ॿुधायां जोरासर शाख ते पाणी कोन्हे पहुतो। जे साईं मुमताज़ अली शाह सां ॻाल्हि थी त हुन चयो त भई मुंहिंजी बनी ते पाणी कोन्हे पहुतो। जेको एरिया वाटर बोर्ड जो चेयरमैन आहे नारा जो, त मूंखे ॿुधायो त ॿी कंहिंजी बनी ते पाणी पहुचंदो। त पोइ उन खां बहितर इहा आहे न त मुंहिंजो ॿियो माण्हू त केरु अलाए अचे या न अचे। त असांखे पंहिंजो तव्हां ॿुधायो हफ़्ते जो पाणी हुजे, कंहिंखे ॿ ॾींहं न मिले त उते माण्हू विढ़ंदा या कोन विढ़ंदा। त माना हीअ खाना जंगी जी तरफ़ छिकनि पिया। ऐं असुलु मक़सदु ॿियो आहे त माण्हुनि खे टेलर ॾेई ॿी वॾी खोट जे लाइ तयारु कनि था पिया। त इहा असां बर्दाश्त कोन कंदासीं। त सिंध हुकूमत खे असां इहा अपील कंदासीं त महिरबानी करे अचनि। ॿियो जेको बि हिते जो बाशऊर अवाम आहे, कहिड़ी बि पार्टी सां उहो तालुक़ु रखे थो, जे मीरपुर ख़ासि शहर आहे त हिते जा ॿार बीमार थी विया आहिनि, शहर जा ख़ासि तौर ते उन्हनि खे एड्स ऐं पंहिंजो डायरिया, वॾा नंढा, तव्हां ॾिठो असां खां वधीक तव्हां फील्ड में हलो था, सभु बीमार आहिनि। राति बि मूं पाणी जी बोतल हिते ॾिठी आहे, उहा पीअण लाइक़ु न आहे, जेका मीरपुर ख़ासि जे तलाइनि जी आहे। तव्हां इन जे लाइ तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कई त हीअ हक़ जो अलम आहे, उनजे लाइ कोशिशि कयो। बाक़ी न त हिते बाक़ाइदे आऊं तव्हांखे हिन खे अॻुवाट इहो चवां थो त पाणी जे जेका खाना जंगी 50 साल पोइ थियणी, उहा हाणे शुरू थींदी। असांजी 13 तारीख़ ते मीटिंग थी हिते फेबरवरी में जनाब नारा केनाल जे डायरेक्टर साहिब वटि। त उन में नारा केनाल जे बोर्ड जा माण्हू बि हुया, मेंबर साहिबान, चेयरमैन साहिबान बि हो, चेयरमैन साहिब बि हो, ऐं हिते जो आबादगार तंज़ीमूं बि हुयूं। त हिननि वाइदो कयो त भई असांखे अगरि 3000 क्यूसिक वधीक पाणी मिली वञे त असीं 10,000 ते 10,500 ते क्रॉस करे वञूं त असां तव्हांखे 15 ॾींहंनि जो वाराबंदी जो शेड्यूल ॾींदासीं। अच्छा, उहो हिननि कुझु बि कोन ॾिनो। अॼु सुबुह जो हिननि 101 रेगुलेटर जूं कोट गुलाम मोहम्मद जूं सभु शाखूं बंदि करे छॾियूं। अच्छा, उन खां पहिरियां बि कंहिं शाह खे हिकिड़ो ॾींहुं पाणी ॾिनो अथनि, कंहिंखे 2 ॾींहं। त हाणे ॿाहिरि लॉ एंड ऑर्डर जो मसइलो बि शुरू थी वियो आहे अॼु। छो जो उते तव्हांखे ख़बर आहे कंहिंजो 2 कलाक पाणी आहे, कंहिंजो 6 कलाक आहे, कंहिंजो 4 कलाक आहे, कंहिं वटि पीअण जो पाणी कोन्हे त को बनी पियो भराए। त मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे असांजे CM सिंध खे, चेयरमैन बिलावल भुट्टो आसिफ ज़रदारी साहिब खे, या हिते जा जेके चूंडियल MPA MLAs आहिनि, त महिरबानी करे हिन में का सियासत कान्हे, कुझु कोन्हे। ग़रीबनि जो इशू आहे। पाणी नंढो बि पीए थो, वॾो बि पीए थो, अमीर बि पीए थो, फ़क़ीर बि पीए थो, ग़रीब बि पीए थो। बहरहाल आहे त असांखे अरबे रुपयनि जो नुक़सानु थी वियो हलियो। अॻे हफ़्तो पूरो बंदि कयूं, 10 ॾींहं नारा केनाल चूं पको पियो थिए। अच्छा, हाणे वरी उन खां पोइ खोलियो अथनि त 1 महीनो 18 ॾींहं खां पोइ खोलियो अथनि। ऐं 6 जनवरी ते जेको खुलणो हूंदो आहे, अॼु तव्हां बीठा आहियो थिया मुंहिंजे ख़्याल में 19 जनवरी ते, 19 फेबरवरी ते। त तव्हां ॿुधायो त इहो पोणा 2 महीना इहे थियनि था, त उन्हनि में छा कणिक, तूरियो, बसर छा रहियो हूंदो। अच्छा, मनपसंदि जेके हिन जा माण्हू आहिनि उन्हनि खे ई पाणी ॾियनि पिया, उन जे करे हू निकिरनि कोन था पिया। ऐं जेके मनपसंदि कोन्हे उन्हनि खे न पियो मिले। त उन जे करे असांजी न सियासत आहे, न कंहिंसां मुखालफ़त आहे। आउं इहो चवंदुसि त भई असांखे जेसि तक हीअ पाणी नथा ॾियनि
या को नथा कनि। ऐं आउं हिकिड़े ख़ादिम हुसैन बहिराणे जी ॻाल्हि कोन थो कयां, हिते सभिनी जमड़ाऊ मिठड़ाऊ सभिनी जी ॻाल्हि कयां थो त जेके आहिनि महिरबानी करे हफ़्ते जो असांखे या 15 ॾींहं जो शेड्यूल ॾियनि। ऐं ॿियो फिल 4 जेके शाखूं हलंदल हुयूं हिननि बंदि कयूं उन्हनि खे खोलीनि। ऐं ॿियो जेको हिन 10,500 चयो उन्हनि खे मिली वियो ऐं ॿियो माण्हुनि खे आगाही ॾियनि त इहे जेको आहे त भई पाणी जी खोट आहे, हीअ कोन था ॿुधाइनि माण्हू।